अदब जे प्रेमियुनि खे हिकु दफ़ो भेरो वरी शोभा लेखवाणीअ जी सिक भरी नमस्कार। जय झूलेलाल। अॼोकी अदबी शाम समर्पित आहे सदा हयात खियलदास बेगवाणी फानी साहब ऐं खूबचंद पागल प्रेमी जी खे। उन्हनि जो अलम ऐं अदब जो सफ़र कीअं रहियो, उन जे इन सफ़रनामे में अॼु असां सां नवां साथी हम सफ़र आहिनि जिन सां असां तव्हांजी मुलाक़ात हलंदे हलंदे कराईंदासीं बि ऐं असांजे इन सदा हयात साहित्यकारनि जी सफ़र जो इतिहास बि कि उन्हनि कीअं ई पंहिंजो सफ़र तय कयो इहो बि यादि कंदे तव्हां सां उन्हनि सभिनि जूं यादूं सांढींदे विरहाईंदे ऐं पाईंदे हलंदासीं। फानी साहब जे बारे में तव्हांखे ॿुधाइण चाहियूं त 4 अप्रैल 1914 में शिकारपुर में अव्हां जो जनम थियो। शिकारपुर तालुके जे मियां जे ॻोठ में तव्हां अखियूं खोलियूं ऐं उन्हनि में शाइरीअ जो शौक़ तैलीम जे दौरान ई अज़ा गुलाम नबी सूफ़ीअ जे सोहबत में पैदा थियो। उन्हनि सां गॾु रहंदे घणेई किताब उन्हनि जा पोइ शाया थिया ऐं घणेई किताबूं अव्हां लिखियूं आहिनि। जंहिंमां मुख्य किताबुनि जी ॻाल्हि कयूं त उहे आहिनि समुंडी लहरूं, सोज़ साज़, सिक सोज़ ऐं साज़ जेका बम्बई ऐं गुजरात यूनिवर्सिटी में BA ऑनर्स में टेक्स्ट बुक जे रूप में भी प्रकाशित थियूं आहिनि ऐं उन्हनि ते उन्हनि खे पुरस्कार भी मिलियो आहे। मुक्ति मार्ग, पछताव जा ॻोढ़ा, एहसास जो आईनो, खज़ाने जी खुशबू, पीला पन, समुंड समायो बूंद में जेका सिंधी अदबी बोर्ड पारां छपाई वई। इहा हुई असांजे फानी साहब जे किताबनि जी हिकु लिस्ट। अञा बि घणेई कुझु उन्हनि लिखियो आहे ऐं घणेई कुझु सिंधी साहित्य खे उन्हनि शाहूकार भी कयो आहे। त उन्हनि खे असां यादि कंदे अॼु जो ही सफ़र अॻिते वधायूं था। जीअं ही तव्हांजे साम्हूं आहे उन्हनि जी हिकु किताब जो पोस्टर। कन्हैयालाल मोटवाणी मांडो असांजे भोपाल शहर जो हिकु सुहिणो शाइर आहे। गुज़रियल लॻभॻि 25 वरनि खां अव्हां जी साहित्यिक यात्रा चालू आहे। आकाशवाणी भोपाल ता घणेई भेरा तव्हां कवि गोष्ठी ऐं में भाग वरितो आहे। तंहिंखां सवाइ मुशाइरनि में भी शिरकत कई आहे। अदबी मैगज़िन्स में जर्नल्स में उन्हनि जूं रचनाऊं शाया थियूं आहिनि ऐं गुलनि जो मजमूओ भी गज़लनि जो मजमूओ भी शाया थियो आहे। आस जा कख नाले सां अव्हां खे नीड ॾेई रही आहियां। तव्हांजी गज़लनि जी हिन शेर सां गॾु असां सां गॾु हींअर अचण वारा आहिनि कन्हैयालाल मोटवाणी मांडो साहब। अव्हां जी इन सिटुनि सां गॾु उन्हनि खे निवाणी नीड आहे। वक़्त जे नहनि फटे छॾियो आहे, वक़्त जे नहनि फटे छॾियो आहे, असां भी मरहम मखे छॾियो आहे। असां सभिनी सां गॾु कन्हैयालाल मोटवाणी मांडो साहब। रोज़ गमन खे पीअंदो आहियां, रोज़ गमन खे पीअंदो आहियां, तॾहिं होश में लॻंदो आहियां। असां सभिनी सां गॾु कन्हैयालाल मोटवाणी मांडो साहब। सभिनी खे मुंहिंजो नमस्कार। पहिरीं मां सदा हयात फानी साहब ऐं श्री पागल प्रेमी साहब खे नमन कंदे पंहिंजी रचनाऊं पेश थो कयां। जी स्वागत आहे। गज़ल पेश आहे। स्वागत आहे। ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, पाण खे हू सचो बणाए वियो। ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, पाण खे हू सचो बणाए वियो। ख्वाब पंहिंजो त थी वियो पूरो, ख्वाब पंहिंजो त थी वियो पूरो, खून पर केतिरो सुकाए वियो। ख्वाब पंहिंजो त थी वियो पूरो, खून पर केतिरो सुकाए वियो। ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, पाण खे हू सचो बणाए वियो। अख सफ़र में डुकी ठिकाणे लाइ, अख सफ़र में डुकी ठिकाणे लाइ,
छांवरो वाट ते मुंझाए वियो, अख सफ़र हाँ में डुकी ठिकाणे लाइ, छांवरो वाट हाँ ते मुंझाए वियो, ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, पाण खे हू सचो बणाए वियो। बेकरारी बिल्कुल। वई, हम्म। बेकरारी वई, सबुर आयो, जी। बेकरारी वई, सबुर आयो, सब्र आयो। पर सबुर बि सबुर विञाए वियो। ओहो। बेकरारी वई, सबुर आयो, पर सबुर बि सबुर विञाए वियो, ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, पाण खे हू सचो बणाए वियो। रूह खे माठ थे ॾिनी राहत, रूह खे माठ थे ॾिनी राहत, ऐं ख़्याल हो हशर मचाए वियो। रूह खे माठ ते ॾिनी राहत, ऐं ख़्याल हो हशर मचाए वियो, ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, पाण खे हू सचो बणाए वियो। लालसा जेतिरो कयो काबू, लालसा जेतिरो कयो काबू, ओतिरो डपु बि हो ॾकाए वियो। लालसा जेतिरो कयो काबू, ओतिरो डपु बि हो ॾकाए वियो, ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, पाण खे हू सचो बणाए वियो। वाह। मक्ता पेश आहे। स्वागत आहे बाबू। दाह निकिती ॿुधी सभिनि हम्म। मांदा, बिल्कुल। दाह दाह निकिती ॿुधी सभिनि मांदा, मगर हर को कदम वधाए वियो। दाह निकिती ॿुधी सभिनि मांदा, मगर हर को कदम वधाए वियो, ॻाल्हि वाका करे ॿुधाए वियो, पाण खे हू सचो बणाए वियो। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे मादा साहब, वाह। मुंहिंजो ॿियो गज़ल पेश आहे। इरशाद। ज़ाइको दर्द जो जे चखण थो लॻा, जी। ज़ाइको दर्द जो जे चखण थो लॻा, का हम्म। घड़ी चुप रही पोइ वॼण थो लॻा। वाह वाह। ज़ाइको दर्द जो जे चखण थो लॻा, का घड़ी चुप रही पोइ वॼण थो लॻा। शेर पेश आहे। जी। रोज़ ऋण पट नओं थो कछण लाइ मिले, अच्छा। रोज़ ऋण पट नओं थो कछण लाइ मिले, पेर थकिजी पवनि, पेर थकिजी पवनि त बि डुकण थो लॻा। हा हा। ज़ाइको दर्द जो जे चखण थो लॻा, का जी घड़ी जी चुप रही पोइ वॼण थो लॻा। ईअं थो महसूस थिए जान आहे अञा, जी। ईअं थो जे महसूस थिए जान आहे जान अञा, आहे अञा। को पड़ाडो किथां जे ॿुधण थो लॻा। ईअं ओहो। थो महसूस थिए जान आहे अञा, को हम्म। पड़ाडो किथां जे ॿुधण थो लॻा। ज़ाइको दर्द जो जे चखण थो लॻा, का घड़ी चुप रही पोइ वॼण थो लॻा। शेर ॾिसंदा आहियो, कहिड़ा बिल्कुल कहिड़ा इरशाद। नज़ारा अखियुनि में अचनि, हम्म। कहिड़ा कहिड़ा नज़ारा अखियुनि में अचनि, मां चिताए जॾहिं कुझु ॾिसण थो लॻा। हा कहिड़ा हा। कहिड़ा नज़ारा अखियुनि में अचनि, मां चिताए जॾहिं कुझु ॾिसण थो लॻा। वाह वाह। ज़ाइको दर्द जो जे चखण थो लॻा, का घड़ी बिल्कुल। चुप रही पोइ वॼण थो लॻा। ज़हर रिश्तनि जा पी थो मां थकिजां जॾहिं, हा हा। ज़हर ज़हर रिश्तनि जा पी थो मां थकिजां जॾहिं, माठ जे चाशनीअ खे चटण थो लॻा। ज़हर हा हा। रिश्तनि जा पी थो मां थकिजां जॾहिं, माठ वाह। जे चाशनीअ खे चटण थो लॻा। ज़ाइको दर्द जो जे चखण थो लॻा, का घड़ी चुप रही पोइ वॼण थो लॻा। हथ मथे ते रखी तो ॾिनी ही दुआ, हथ बिल्कुल। मथे ते तो रखी तो ॾिनी ही तो दुआ, ॾिनी हुई दुआ। यादि उनखे करे पोइ रोअण थो लॻा। हथ हा मथे हा। ते रखी ओहो। तो ॾिनी ही दुआ, यादि उनखे करे हम्म। पोइ रोअण थो लॻा। ज़ाइको दर्द जो जे चखण थो लॻा, का घड़ी चुप रही पोइ वॼण थो लॻा।
ॻाल्हि वाह। कूड़ी चई हू चढ़ी आ वियो। ॻाल्हि कूड़ी चई हू चढ़ी आ वियो। राह सच जी हली मां सुसण थो लॻां। ॻाल्हि ओहो कूड़ी ओहो। चई हू चढ़ी आ वियो। राह सच जी हली मां सुसण थो लॻां। ज़ाइको दर्द जो ये चखण थो लॻां। का घड़ी चुप रही पोइ वॼण थो लॻां। मक्ता पेश आहे। मूं इरशाद। ॿुधो हो अखर, मूं ॿुधो हो अखर, मांदा हुन जो चयो। मूं ॿुधो हो अखर, मांदा अखर। हुन जो चयो। पोइ वरी छो उहो मां पुछण थो लॻां। मूं ओहो ॿुधो हो अखर, बढ़िया। मांदा हुन जो चयो। पोइ वरी छो उहो मां पुछण थो लॻां। ज़ाइको दर्द जो ये चखण थो लॻां। का घड़ी चुप रही पोइ वॼण थो लॻां। महिरबानी। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे माधव साहब, ॾाढो बढ़िया। प्यारा थैंक साथियो, यू, तव्हांखे धन्यवाद। ॾाढो सभिनी खे वाकई मज़ो अची वियो। एॾी सुहिणियूं गज़लूं तव्हां असां सभिनी खे ॿुधायूं। सभिनी जो प्यारा धन्यवाद। साथियो, जय जय वणी सभिनी खे नमस्कार मुंहिंजो। शुक्रिया भाऊ, ॾाढो घणो घणो शुक्रिया तव्हांजो। प्यारा साथियो, तव्हांखे ॼाण ॾियूं त फ़ानी साहब जी शाइरीअ लाइ घणनि ई मशहूर अदीबनि उन्हनि जी तासीर कई आहे। सिंध जो मशहूर लेखक ऐं गज़लकार शेख अयाज़ जो नालो शायदि ई अहिड़ो कोई सिंधी साहित्य सां प्रेम रखण वारो हूंदो जंहिं उन्हनि जो नालो न ॿुधो हुजे। उहे फ़ानी साहब लाइ लिखनि था। फ़ानी लफ़्ज़नि जो संग तराशो, उन्हनि खे छुले महटे सहटे हिकु ख़ूबसूरत नज़्म में मजस्म कंदो रहियो आहे। फ़ानीअ जूं सिटियूं जादूअ जो असर रखनि। सचपच इहा ॻाल्हि उन्हनि जी बराबरि आहे। सिंधी हिंदुनि जिन पंहिंजो वतन यार धन माल घणेई कुझु विरहाङे में विञायो, उन्हनि जो दर्द दिल में सांढियो ऐं फ़ानी साहब बि हिन दर्द खां ना वाकिफ़ न हुआ। इन दर्द में केॾो लुछंदा हुआ। उन्हनि जे हिन अमर गीत में उन्हनि जो ही दर्द ॾिसण में अचिजे थो। मुंहिंजे मारन जी ओ कांगा लह काला, पल पल पिरिन जी वाही अथम वाटड़े, मुंहिंजे मारुन जी ओ कांगा लह काला। इन सुहिणी रचना खे पंहिंजो मिठो आवाज़ ॾिनो असांजी सिंधियुनि जी लता मंगेशकर भगवंती नावाणीअ। इन्हे गीत में अॻिते ॾिसो ही अखर कहिड़ा आहिनि। जीअं जीअं हुते मींहुं ककरनि वसायो, तीअं तीअं नीर हिते नेणनि टिमायो। रोके सघां कीअं, रोके सघां कीअं अखरनि जी बरसात रे, मुंहिंजे मारुनि जी ओ कांगा लह काला। ख़ैर, असांजे अहिड़े दर्द वंदन शाइरनि जी शाइरीअ जा ॿिज हिंदुस्तान में विखरिया ऐं असांजे हिते बि नवां शाइर पैदा थिया, नवां रचनाकार पैदा थिया, नवां कवि पैदा थिया। इहे उन्हनि जे हिन दर्द में पिरोयल हिन शाइरीअ जा ॿिज ई आहिनि। इन में हिकु नओं उभरंदड़ नालो आहे असांजी भोपाल जी हिकु कवित्री, जेका सुठो मंच संचालन बि हींअर तव्हां सां गॾु हुन सां कंदा। तव्हां हुननि खे ॿुधो ई आहे। हर्षा मूलचंदाणी असांजे भोपाल शहर जी आहे। आकाशवाणी भोपाल तां कार्यक्रम जेको असांजो हफ़्तेवार कार्यक्रम सिंधी कार्यक्रम ईंदो आहे, उनजी अनाउंसर बि आहे ऐं तव्हां सभई उन्हनि सां बख़ूबी रूबरू आहियो। उन्हनि खे मां हींअर निमाणी नींढ ॾींदे चाहींदसि त हू बि असांजे साम्हूं पंहिंजूं रचनाऊं पेश करे। भेण हर्षा मूलचंदाणी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हा, सरकारी नौकरी सां गॾु गॾु घर जो संचालन बि ॾाढो सुठीअ तरह सुहिणे नमूने करे रही आहे ऐं हेॾा पंहिंजा खेत्र संभालण चर्चे जी ॻाल्हि त कोन आहे। त वाकई इन में ख़ूबसूरती किथां न किथे असांखे पंहिंजे शब्द लाइ बि मिली थी वञे। त अॼु हुननि जे शब्दनि जी ख़ूबसूरती असां हिते ॾिसंदासीं। असां सभिनी सां गॾु रूबरू आहे हर्षा मूलचंदाणी, मुंहिंजी नंढी भेण हर्षा। घणी महिरबानी भेण शोभा। शोभा जी, तव्हां निंड ॾिनी आहे, ॾाढो सुठो थो लॻे हिन मंच ते अची करे।
ऐं उन खां जी वधीक ख़ुशी थींदी आहे कि अॼु फानी साहब जी याद में इहो कार्यक्रम आयोजित कयो वियो आहे। त मां पंहिंजी रचना पेश करण खां पहिरीं हिकु पंहिंजी यादि तव्हां सभिनीनि सां गॾु शाया करणु चाहींदसि। फानी साहब हिकु नाटक लिखियो हो विरासत। जी विरासत लफ़्ज़ सां ई ख़बर पवंदी आहे कि घर में जेके पीउ पुटनि जा झगड़ा ऐं जेको वसियत जे लाइ धन दौलत जे लाइ वॾनि बुज़ुर्गनि खे जेके नंढा ॿार घर जा पुट या नुंहर उन्हनि सां जेको भेदभाव कंदा आहिनि ऐं उन्हनि सां जी जेके घर में मन मुटाव थींदा आहिनि, उन ते इहो नाटक हिकु थियो हो ऐं उनजो नाटक जा जी मंचन बि तमामु घणा थी चुका आहिनि। घणनि ई अलॻि अलॻि निर्देशक हिन नाटक जा मंचन कया आहिनि। त उन में ई हिकु जी दफ़ो हिन नाटक में हिकु रोल हिकु किरदारु अदा करण जी भूमिका निभाइण जो मूंखे बि मौक़ो मिली चुको आहे। त मां उन क्या लाइ बि ॻाल्हि आहे। फानी साहब खे सदाईं यादि कंदी आहियां। वाह वाह, हिकु ई तव्हांजो नओं रूप। जी मां कुझु नाटकनि में कमु कयो हो चङो पहिरीं, पर हाणे वक़्तु एतिरी इजाज़त कोन थो ॾे। त ख़ैर हा कविताऊं लिखण जो शौक़ु आहे, त उन शौक़ सां गॾु असां सदाईं सभिनीनि सां गॾु आहियूं। त मां पेश बिल्कुलु, करणु चाहींदसि पंहिंजी हीअ रचना स्वागत आहे। एहसास। कविता जो उनवान आहे एहसास। पहिरें साह खां आख़िरी साह ताईं, पहिरें साह खां आख़िरी साह ताईं जीवन आहे या ज़िंदगी ॼाणे न सघियो मुंहिंजो मन। जीवन हिन शरीर में फ़क़ति साह जो अचण ऐं वञण, या वरी ज़िंदगी हर सांस हर एहसास जीअण जो हिकु अलॻि अंदाज़। कहिड़ो आहे रूप हुनजो, कहिड़ो आहे रूप हुनजो, केतिरो आहे विस्तार, मापे सघिजे कॾहिं उहो कहिड़ो आहे पैमानो। ॿार जी मुश्क में प्रेम जे इक़रार में, ॿार जी मुश्क में प्रेम जे इक़रार में, इम्तिहान जे नतीजे में, या कंहिं अणविचारियल सफलता में, कंहिं मुक़ाम ते मिलंदो आहे। असांजे मन में इहे सवाल सदाईं रहंदा आहिनि कि आख़िर किथे एहसास मिलंदो आहे। कंहिं पंहिंजे सां विछोड़े में, कंहिं पंहिंजे सां विछोड़े में, या नई कुंवार जे सुपननि में, आशा ऐं चाह में, या अंदर जी दुविधाउनि में, कहिड़ी दिशा में मिलंदो आहे। ख़ामोश घाटियुनि जे संगीत में, ख़ामोश घाटियुनि जे संगीत में, या बादलनि जी गजगोड़ में, पिपर जी छांह में, या सुरीली हवा में, कहिड़े हंध मिलंदो आहे। नानीअ जी आखाणियुनि में, नानीअ जी आखाणियुनि में, ॾाॾीअ जी लोलीअ में, बाबा जे चमकाइण में, चमकाइण माना धड़का ॾियण, बाबा जे चमकाइण में, या अमीअ जे लाड में, समाज जे बंधननि में जकड़ियल भेण जे कर्तव्य में। ध्यानु चाहींदसि इन्हनि सिटुनि ते ख़ासि सभिनीनि जो। समाज जे बंधननि में जकड़ियल भेण जे कर्तव्य में, या फर्ज़ जे ॿेड़ीअ में मुंझियल भाव जे अरमाननि में, दोस्तनि जे दर्द में, पंहिंजनि जे छल में, दोस्तनि जे दर्द में, पंहिंजनि जे छल में, ज़िंदगीअ जी ज़रूरतुनि में, या वरी त्याग ऐं समर्पण में। हर दिशा मां ईंदो आहे कुझु सच जो आभास, गॾोगॾु गहरे भरम जो कुझु ॻुझो एहसास। घणनि ई कोशिशुनि खां पोइ बि सम्झण खां बेवस आहे मन। घणनि ई कोशिशुनि खां पोइ बि सम्झण खां बेवस आहे मन, पर कोशिश अञा जारी आहे, कोशिश अञा जारी आहे। ऐं गॾोगॾु हिकु ॿी रचना पेश करणु चाहींदसि। ही मुंहिंजो गज़ल आहे। अर्श में तारा खिड़िया ॾिस केतिरा, अर्श में तारा खिड़िया ॾिस केतिरा, ज़ख्म सांढे मुंहुं रखिया ॾिस केतिरा। अर्श में तारा खिड़िया ॾिस केतिरा, ज़ख्म सांढे मुंहुं रखिया
ॾिस केतिरा, लाडली घर मां विदा थी अॼु हली, लाडली घर मां विदा थी अॼु हली, पियो घोड़ा रोकिया ॾिस केतिरा। सूर सिकजा, सूर सिकजा किन अंदर में भी सठा, सूर सिकजा किन अंदर में भी सठा, अश्क रोके के खिलिया ॾिस केतिरा। अश्क रोके खिलण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सूर सिकजा किन अंदर में भी सठा, अश्क रोके के खिलिया ॾिस केतिरा। कुदरती कहर, कुदरती कहर कहड़े बर्बाद थिया, कुदरती कहड़े कहर बर्बाद थिया, रात जो पट ते सुम्हिया ॾिस केतिरा। अॼु ठहनि था, अॼु ठहनि था पोइ विढ़नि था पाण में, अॼु ठहनि था पोइ विढ़नि था पाण में, चैन सां सचपच जिया ॾिस केतिरा, चैन सां सचपच जिया ॾिस केतिरा। ऐं आख़िरी सिटुनि ते ध्यानु चाहींदसि। आख़िरी शेर आहे, पाप जा संदूक खुद हासिल करे, पाप जा संदूक खुद हासिल करे, उम्र भर पर खुश रहा, उम्र भर पर खुश रहा ॾिस केतिरा। अर्श में तारा खिड़िया ॾिस केतिरा, ज़ख्म सांडे मुंहुं रखिया ॾिस केतिरा। त इन्हनि पंहिंजी रचनाउनि सां गॾु मां हिते ई विराम वठां थी। भेण शोभा जी, वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। वाकई हिकु विश्वास ऐं नयूं रचनाऊं तव्हांजूं ॿुधी करे वाकई ॾाढो ई आनंद आयो। ऐं हा, घणी घणी महिरबानी हर्षा भेण। हिकु दफ़ो वरी महिरबानी। फानी साहब खे यादि कंदे असांखे जेतिरी ख़ुशी आहे उन खां वधीक ख़ुशी इन ॻाल्हि जी त उन्हनि जा शागिर्द असां सां गॾु आहिनि। मां भाउ खीमन मुलाणी जन, भाउ चवां दादा चवां जेको बि चवां, असांजा प्यारा खीमन मुलाणी जी जेके फानी साहब जा शागिर्द रहिया आहिनि। ऐं उन्हनि सां मिलण ते असांखे ईअं ई थो लॻे कि असां वाकई फानी साहब जी हिकु झलक असां ज़रूर हिते ॾिसंदासीं। जेकी यादूं असां फानी साहब खे यादि कंदे मुलानी साहब खां उन जे बारे में ॼाणींदासीं। उन्हनि खां पहिरियों तव्हां सभिनी खे ॼाण ॾियणु चाहींदसि त मुलाणी साहब बि उहे ई हिकु वण आहिनि जेके ॿिज फानी साहब शाइरीअ जा छिटिया हुआ, उन मां हिकु वधी हींअर वण जो रूप वठी चुको आहे। उहे असां सां गॾु आहिनि खीमन मुलाणी जी। मुलाणी साहब जे बारे में तव्हांखे ॿुधाइणु चाहियां कि उन्हनि खे त एतिरा पुरस्कार ऐं अवॉर्ड मिलिया आहिनि कि वाकई ईअं लॻे पियो मूंखे वरी लिस्ट हिकु ठाहिणी पवंदी कि जेका मां उन्हनि जे बारे में सभु ॿुधाए सघां। पर उन्हनि मां जेके उल्लेखनीय आहिनि उहे ॻाल्हियूं मां हिते ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि। हाल ई में जेको अकादमी पारां पहिरियों पुरस्कार मां उनजी हाल ई में मिलियल उनजे पुरस्कार ते ॻाल्हि कंदमि। हीअ जा टांडा जेको पुरस्कार ते उन्हनि खे अकादमी हिन ई साल पुरस्कार ॾिनो आहे। उन्हनि जूं अखंड सिंध संसार जे हिन मंच तां उन्हनि खे पहिरियों मां सभिनी खां पहिरियों उन लाइ वाधायूं ॾियणु चाहींदसि। असांजे सभिनी सिंधी साहित्यकारनि ऐं सिंधी प्रेमियुनि जे साहित्य प्रेमियुनि जे पारां बि कि जेके हींअर प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उहे सभु ज़रूर उन्हनि खे इहो वाधायूं तव्हांजूं पहुचंदियूं उन्हनि सभिनि जे पारां। ऐं इन जे अलावा घणेई पुरस्कार ऐं सम्मान अव्हांखे हासिल थिया आहिनि। सिंधी साहित्य अकादमी पारां बाल साहित्य लाइ बि अव्हांखे पुरस्कार मिलियो आहे। मध्य प्रदेश सिंधी साहित्य पारां लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार बि अवॉर्ड बि तव्हांखे मिलियो आहे। NCERT पारां बाल साहित्य लाइ ऐं NCPSL पारां 3 अवॉर्ड तव्हांखे मिलिया आहिनि। भोपाल जी राष्ट्र भाषा प्रचार समिति पारां बि तव्हांखे हरिहर निवास द्विवेदी अवॉर्ड ऐं ॿी बि घणी लंबी मां चयमि न तव्हांखे लिस्ट आहे जेका मूंखे ॿुधाइणी पवंदी। त इन्हनि अवॉर्ड लाइ तव्हांखे मुलानी साहब असां सभिनी जे पारां घणियूं घणियूं वाधायूं शुभकामनाऊं। ऐं असांजे लाइ इहा गर्व जी बि ॻाल्हि आहे कि अॼु तव्हां असांजी हिन गोष्ठी में हिन अदब जी महफ़िल में तव्हां असां सभिनी सां गॾु आहियो। इन ते वाकई असां ॾाढा गौरवान्वित पाण खे महसूस था कयूं। ऐं बेशक अखंड सिंधु संसार जो ही मंच इन ॻाल्हि लाइ
वाधाइनि जो हक़दार आहे, उन्हनि खे बि वाधायूं। ऐं असां सभिनी सां हींअर मुखातिब आहिनि मुंहिंजा उस्ताद खूबचंद पागल प्रेमी हुआ। पंहिंजे तव्हां जेको चओ था बेदवाणी पानी साहिब बि मूंसां वड़ कया। मूंखे कई यादगिरियूं आहिनि, पर हिते टाइम जी कमीअ करे मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि। उन्हनि जे दिल में जेको सिंध वसियल हूंदी, सिंध वसियल हूंदी, के जेके सिंध मां कॾहिं को ख़त ईंदो कंहिं दोस्त जो त उन ते बि रचना लिखी छॾींदा। ओहो, छा ॻाल्हि आहे। उन ते उन्हनि जी रचनाऊं लिखियल आहिनि। हिते टाइम जी कमीअ करे घणियूं ॻाल्हियूं आहिनि, मां चई न सघंदुसि, पर उहे असांखे उन्हनि ते फ़ख़ुरु आहे। खूबचंद पागल प्रेमीअ ते फ़ख़ुरु आहे ऐं हिननि ते फ़ख़ुरु आहे। मां ॿिन्ही जे चरणनि में शीश निवाईंदे पंहिंजूं रचनाऊं जेको हुकुम आहे उन अनुसार पढ़ां थो। स्वागत है। गज़ल आहे जी, स्वागत है। हादसा लगन माण्हू, हादसा लगन माण्हू, मौज सां तब खिलन कुलन माण्हू। कंहिं न कंहिं सोच सां भाड़नि था जी, भाड़नि माना गुज़ारण। कंहिं न कंहिं सोच सां भाड़नि था, वो बि तन्हा रही बिजन माण्हू। कंहिं न कंहिं सोच सां भाड़नि था, वो बि तन्हा रही बिजन माण्हू। शहर जा दग बेहरपती ॾाढा जी, शहर जा दग बेहरपती ॾाढा। कंहिंजो पेरो बि कीअं खणनि माण्हू, कंहिंजो पेरो बि कीअं खणनि माण्हू। साॻिया चेहरा ॾिसी थका तॾहिं, साॻिया चेहरा ॾिसी थका तॾहिं, ॻोठ खां शहर ॾे वञनि माण्हू। बिल्कुलु। अॻिलो बंद आहे, शेर आहे सोनमा चंड, सोनमा चंड ऐं सिका तारा, ऐं सिका तारा। सोनमा चंड ऐं सिका तारा, केॾे तैजब मां था ॾिसनि माण्हू, केॾे तैजब मां था ॾिसनि माण्हू। नेक्स्ट शेर आहे दिल जे आफ़त लाइ, दिल जे आफ़त लाइ पढ़ण पूॼे, दिल जे आफ़त जे लाइ पढ़ण पूॼे, पाण पत्थर था थी पवनि माण्हू। क्या ॻाल्हि आहे। दिल जे आफ़त जे लाइ पढ़ण पूॼे, पाण पत्थर था थी पवनि माण्हू। का ख़बर चार ॾींदे दुनिया जी, का ख़बर चार ॾींदे दुनिया जी, पंहिंजो पिणु कुझु गॾे वञनि माण्हू, पंहिंजो पिणु कुझु गॾे वञनि माण्हू। का ख़बर चार ॾींदे दुनिया जी, पंहिंजो पिणु कुझु गॾे वञनि माण्हू। काल पंहिंजो ई कद ॾिठुम मापे, काल पंहिंजो ई कद ॾिठुम मापे। मां त ओॾो वॾो चवनि माण्हू, मां त ओॾो वॾो चवनि माण्हू। हादसा लगन माण्हू, मौज सां तब खिलनि कुॾनि माण्हू। हिक रचना मां पढ़ण थो चाहियां ॿी बि, ॿुधाइण थो चाहियां। जी जी।
हकारत सां हर को निहारे हलियो वियो। अच्छा हिकारत सां हर हर को को निहारे निहारे हलियो वियो। ॾिनो प्यार जंहिं सो रुआरे हलियो वियो। अच्छा ॾिनो प्यार जंहिं सो हाँ रुआरे हलियो वियो। ओहो मिटनि माइटनि जी नवाज़िश थी अहिड़ी। हाँ मिटनि माइटनि जी नवाज़िश थी अहिड़ी जो हर कोई घर खे ॿुहारे हलियो वियो। ओहो मिटनि माइटनि जी नवाज़िश थी अहिड़ी जो हर कोई घर खे ॿुहारे हलियो वियो। अॻिलो हाँ हाँ शेर आहे, ध्यानु इरशाद ॾींदा। डिॼी मौत खां हू ॾुके मौत ॾे थो। अच्छा डिॼी मौत खां हू ॾुके मौत ॾे मौत थो। ॾिसो ही डपु पाण केॾो पथारे हलियो वियो। ओहो ही डपु पाण केॾो पाण केॾो पथारे हलियो वियो। पथारे माना फैलाए। हाँ अॻिलो शेर आहे, इरशाद वठी वोट जी हर को दौलत असां खां। वठी वोट बिल्कुलु जी दौलत असां हर खां को दौलत असां खां असांखे छॾे बेसहारे हलियो वियो। आहा आहा सच्चाई वठी वोट जी हर को दौलत असां खां असांखे छॾे बेसहारे हलियो वियो। अॻिलो बंदो आहे, वञी सिर झुकाइण आ मजबूरी। वञी अच्छा सिर झुकाइण आ मजबूरी। पर को सॼी ज़िंदगी ईअं गुज़ारे हलियो। आहा सॼी ज़िंदगी ईअं गुज़ारे हलियो वियो। न को जज़्बो एहसास उधमो आ बाक़ी। अच्छा न को जज़्बो एहसास उधमो आ बाक़ी। ॾिसो वक़्तु कीअं आहे मारे हलियो। ओहो ओहो वाकई वाकई न को जज़्बो एहसास उधमो आ बाक़ी। ॾिसो वक़्तु कीअं आहे मारे हलियो वियो। भला केरु ॿोड़नि जी बस्तीअ में ॻाए। भला केरु ॿोड़नि जी बस्तीअ में ॻाए। अंधो हो जो सुर खे संवारे हलियो वियो। अंधो हो जो सुर खे संवारे अंधो हो जो सुर खे संवारे हलियो वियो। हिकारत सां हर को निहारे हलियो वियो। ॾिनो प्यार जंहिं सो रुआरे हलियो वियो। वाह वाह महिरबानी तव्हांजी। वाह 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 छा ॻाल्हि आहे। असांजे लाइ इहे गर्व जी ॻाल्हि आहे कि तव्हांखे असांखे ॿुधण जो मौक़ो मिलियो इन मंच तां। घणो घणो धन्यवाद भाऊ। अॼु जी हीअ शाम जिन साहित्यकारनि खे समर्पित आहे उन में फानी साहब सां गॾु हिकु ॿियो नालो आहे खूबचंद पागल प्रेमी साहब। सिंधी शाइरीअ खे शाहूकार बणाइण में पागल प्रेमी साहब अहम रोल निभायो। उन्हनि जी शाइरीअ जूं कुछ हिते तव्हांजे अॻियां नमूना पेश थी कयां। हुजा पैंट पातल पैजामो या धोती। हुजा पैंट पातल पैजामो या धोती। उघाड़ो मथो या हुजे पगड़ी टोपी। कटियल वार या लटकंदड़ लंबी चोटी। अंडा रोज खां या खावां दाल रोटी। अंडा रोज खां या खावां दाल रोटी। खाधो खाई पोइ जो पापड़ पुछायां त पक सिंधी आहियां त पक सिंधी आहियां। त इन सां गॾु ई समाज जे भेदभाव ते ॾिसो छा लिखनि था। किन जूं फाटन थियूं तिजोड़ियूं। किन जूं फाटन थियूं तिजोड़ियूं।
किन जो खाली पेट वा, पेट किन जो फूंडजे, थियो सखर वारो पेट वा। ही समाज जो जेको अमीरी ग़रीबी जो भेदभाव आ उन्हनि ते एॾियूं सिहणियूं ऐं रिश्वत खोरी ते बि ॾिसो पागल प्रेमी साहब छा लिखनि था। बिना अरदास मंदिर में भला कंहिंजो थियो कम आ, बिना अरदास मंदिर में भला कंहिंजो थियो कम आ, न ॾियूं भेटा भगवान खे त पुॼारी वञे केॾांहुं। अहिड़ा घणेई तंज़ उन समाज जी न बुराइनि ते कया आहिनि ऐं उन्हनि खे अञा वधीक उन्हनि जे बारे में ॼाणण लाइ पागल प्रेमी ख़ूबचंद पागल प्रेमी साहब जे साहबजादे डी.के. नेचलानी जी असां सां गॾु आहिनि। उन्हनि जे बारे में अञा वधीक ॼाण असांखे मिलंदी, जेके ख़ुदि हिकु ॼातल सुञातल सिंधी साहित्य में हिकु ॾाढी सुहिणी जॻह पंहिंजी ठाही अथनि डी.के. नेचलानी जी। उन्हनि जे बारे में बि नेचलानी साहब जे बारे में, डी.के. नेचलानी साहब जे बारे में बि कुझु ॼाण तव्हां सभिनि खे ॾियणु चाहींदसि त अव्हां रिटायर्ड टीचर रहिया आहियो ऐं 2004 में दुनिया रंग बिरंगी कहाणियुनि जे किताब ते अव्हांखे सिंधी साहित्य अकादमी पारां, मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी पारां इनाम हासिल थियो आहे। तंहिंखां सवाइ 1977 में नज़्म 1977 में मध्य प्रदेश जे राज्यपाल जे हथां श्रीमती रक्षा सिसोदिया शिक्षक सम्मान भी अव्हांखे मिलियो आहे ऐं सम्माननि जी घणी वॾी लिस्ट असांजे लाइ आहे, पर असां चाहींदासीं कि अहिड़ी सुहिणी शख्सियतुनि खे असां जे तरफ़ां घणो घणो स्वागत ऐं पागल प्रेमी साहब जे बारे में थोड़ी अञा थोड़े में वधीक ॼाण ॾींदे पंहिंजी रचना पाठ कनि। दादा डी.के. नेचलानी जी, तव्हांजो घणो घणो स्वागत आहे, तव्हांखे निमाणी नींढ आहे। हरिओम 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 हरिओम। जी हरिओम। सदा हयात खूबचंद, सदा हयात खूबचंद पागल प्रेमी जी, उन्हें जे बारे में मां तव्हांखे जानकारी ॾियण थो चाहियां। जी, सदा हयात खूबचंद पागल प्रेमी 23 सितंबर 1921 में दरिया खान में उन्हनि जन्म वरितो। दरिया खान मरी डिस्ट्रिक्ट नवाबशाह जिलो। जी, 3 दर्जे खां ई वठी हू कविता पाठ कंदा हुआ। 3 दर्जे खां ई वठी त मास्टर साहब भी इन ते थोरो शंका कंदा हुआ त हेॾो छोकिरो कविताऊं थो लिखे, कीअं थो लिखे। छा ॻाल्हि आहे, वाह। त हिक भेरे स्कूल में साहब अचणो हो, ये मूंखे साईं तोतलदास साईं ॿुधायो, उहे बि उन सां गॾु पढ़ंदा हुआ। अच्छा। त स्कूल में इंस्पेक्टर अचणो हो, उन्होंने साईं उन्हनि खे ॿुधायो त इंस्पेक्टर स्कूल में अचे तो उन ते कविता लिखी अचो। त पिता साहब श्री खूबचंद पागल प्रेमी उन साहब ते कविता लिखी हुई ऐं पोइ स्कूल में मास्टरनि भी मञियो ऐं छोकरनि भी मञियो त वाकई ये कविता लिखण जे लाइक़ आहे, चवण जे लाइक़ आहे। छा ॻाल्हि आहे, वाह 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 वाह। खूबचंद पागल प्रेमी नमक आंदोलन में भाग वरितो, जंहिंजे करे उनखे काफ़ी समय खां स्कूल मां रस्टिकेट कयो वियो। तंहिंखां पोइ हू नौशारे शहर में मास्टर वञी थिया, पर छाकाणि त उनखे मास्तरीअ में मज़ो न आयो, कवि लेखक हूंदे उनखे मज़ो न आयो मास्तरीअ में, उतां हू नौशारे में हू लिखे थो, खुश न तो खूबो गुज़ारे शहर नौशारे अंदर। खुश न तो खूबो गुज़ारे शहर नौशारे अंदर। उते नौशारे में मास्तरीअ में खुश कोन हो, इन करे रेजिग्नेशन ॾेई करे वरी पत्रकारिता करण लॻो। वाह, छा ॻाल्हि आहे। पत्रकार थिया, जॾहिं सिंध छॾे हिंद में आयासीं त रोज़ानी उनजा लेख 3 अख़बारनि में छपजंदा हुआ। रोज़ानी हिंदवासी, अजमेर मां काके त्रिलोक चंद जी अख़बार निकिरंदी हिंदू
ऐं बॉम्बे मां संसार समाचार, उन में रोज उन्हनि जा लेख छपजंदा हुआ, रोज उन्हनि जूं कविताऊं छपजंदियूं। मतलब उन्हनि पर्चनि खे सिंगारण जो कमु श्री कुबचंद पागल प्रेमीअ खे हूंदो हो। अच्छा। तंहिंखां पोइ हिते ॿ मैगज़ीनूं कढियूं, मशाल ऐं महफ़िल। महफ़िल पहिरीं कढियूं ऐं पोइ मशाल कढियूं, पर तव्हांखे ख़बर आहे त सिंधीअ जे करे वाह पियो घटि हो, इन करे धीरे धीरे उहे बि बंदि थी वयूं। न सिर्फ़ सिंधी लिखंदा हुआ, पर उर्दूअ ते उन्हनि जो वॾो लेख कब्ज़ो हूंदो हो। हिते जॾहिं आयासीं असां, तव्हांखे मां ॿुधायां थो, जॾहिं हिते आयासीं तॾहिं उन्हनि खे, असांखे सिंधियुनि खे चवंदा, सिंधियुनि खां सिंध मां भॼी छो आया, सिंध मां भॼी छो आयो, त उन्हनि जो जवाब थो ॾिए उर्दूअ में, बता दो हिंदी भाइयों तुम्हें किसने बहकाया है, किसी ने अपने भाइयों को बुरा कहना सिखाया है, सभी हैं पूछते कि सिंध से भाग क्यों आए, सभी हैं पूछते कि सिंध से भाग क्यों आए, अरे लुटा कर हम क्यों आए, क्या कभी तुमने लुटाया है। क्या गाला नहीं कतलाम का डर था, नहीं कतलाम का डर था, नहीं परवाह थी गैरों की, नहीं कतलाम का डर था, नहीं परवाह थी गैरों की, निछावर कर दिया सब कुछ धर्म अपना बचाया है, निछावर कर दिया सब कुछ धर्म अपना बचाया है। अहिड़ी तरीक़े सां हिंदीअ में उर्दूअ में उन्हनि जा वॾा लेख आहिनि। मां हिननि में रोज़ उहे पेश न करे सघंदुमि। हिकु अहिड़ो साहित्यकार, ॿ गुणो साहित्यकार, केवल नाटक लिखंदो आहे, केरु त नाटक लिखंदो आहे, पर नाटक बि पाण लिखे, वरी उन्हनि जी डायलॉग बि पाण लिखे, उन्हनि जा गीत बि पाण लिखे, कामिक बि उन में ॾिए, उन में कामिक बि पाण लिखे, कामिक जा गीत बि पाण लिखे, ऐं उन जी डायरेक्शन बि पाण करे। यानी हिकु संस्था पंहिंजो पाण में हिकु पाण ई संस्था हुआ। छा ॻाल्हि आहे, वाह। कामिक जो हिकिड़ो तव्हांखे गीत ॿुधाईंदुमि, ॾाढो कामिक हले पई, बी वार्ड जो खानू हुजे, उन चयसि साईं असांखे यार कामिक लाइ हिकिड़ो जल्दी गीत ठाहे ॾे, त ड्रामो हले पियो, ओॾी महिल उनखे तत्काल नाटक। वाह। अरे छोरा छबल तुंहिंजी काॾे वई कल, कामिक हुई, अरे छोरा छबल तुंहिंजी काॾे वई कल, छबल थो चए ओ अम्मा ओ बापा ओ अम्मा न मूंखे मार, मूंखे मिलंदा 5000, मिलंदी कुंवार ॼण मूमल, मिलंदी कुंवार ॼण मूमल। अरे छोरा छबल, वो चवे तो मिलंदी, ॾोकड़ बि मिलंदा, मिलंदो ॾींहं ऐं ॾाजो, उषा मशीन अम्मा लाइ ऐं मूंखे घुर्जे बाजो, उषा मशीन अम्मा लाइ ऐं मूंखे घुर्जे बाजो। पिणसि थो चए पोइ मूंखे छा मिलंदो, चई बाबा तो पोइ गम छाजो, तूं थींदे कम खां आजो, बाबा पोइ गम छाजो, तूं थींदे कम खां आजो, कंदासीं रोज पिया महफ़िल, अरे छोरा छबल, अरे छोरा छबल। ईअं इलाही आहे। मां सभिनी खे पेश नथो करियां ईअं न, हाणे मां इनखे मां ॿुधाईंदुमि त ॾाढा गीत उन्हनि जा आहिनि, ॾाढा कामिक आहिनि। हाणे मां उते बंदि थो कयां, छाकाणि टाइम जी बि पाबंदी आहे, ऐं मां उनखे हिन 13 दिसंबर 1979 में पिता साहब जो अचानक राति जो देहांत थियो। ऐं सची ॻाल्हि आहे त अॻुवाट आकाशवाणी ते उहा रचना पढ़ी आहे, यानी पढ़ी आहे, जेका की आर्तवार ॾींहुं अचणी आहे, ऐं आर्तवार ॾींहुं उनखे खणणो आहे। अॼु ॻाल्हि आहे त रचना अॻुवाट चई आहिनि, आर्तवार ॾींहुं अचणी आहे ऐं आर्तवार ॾींहुं उनखे खयो अथऊं। त उन में चवे थो खणी 4 जॾहिं मूंखे हितां हलंदा, शहर खे बि ख़बर पवंदी, ख़बर की न शायद। त कविता में लिखे थो त ज़िंदगीअ में सफ़र लाइ बचूं आहे समर की न शायद,
सफ़र लाइ बचुआ समर की न शायद ज़िंदगी सफ़र लाइ समर शायद खाधो कोन बचुआ उहा कविता चई आहिनि ऐं रिकॉर्डिंग करे आहिनि ऐं आर्तवार ॾींहुं उहा अचणी आहे त अॻु अटे ई हाणे उनखे हाणे मां पंहिंजी कविता हा हाणे मां उन अहिड़े कविअ खे मां कविता कोन कंदोसि पर मां मनवाणी साहब मुखी मनवाणी साहब जे करे उन मूंखे पिता साहब जी वर्सी थी रही हली रही हुई उन आख़िर में चयो अध्यक्ष पद ते हुआ चई मां डी.के. नेचलाणीअ खे अर्ज़ु थो कयां त हू बि पंहिंजा कदम शाइरीअ लाइ अॻिते वधाइनि तंहिंखां पोइ मां कविता शुरू कई टूटी फूटी लिखियमि पर हिकु ॿ लिखियमि त दोस्तनि खे पसंदि पई त मां वरी लिखणु शुरू कयो पोइ साईं जन उन्हनि खां मां अदब इल्म जो ज्ञान बि थोरो वठी करे लिखणु शुरू कयो ऐं मां हींअर तव्हांजे साम्हूं पिता साहब श्री गोपचंद पागलपुरी में हथ जोड़ी करे ऐं मां हींअर पंहिंजी कविता पेश करे रहियो आहियां। स्वागत आहे दादा, स्वागत आहे, घणो घणो स्वागत आहे। केच कणे मां ठाहे केर केच भंडार केच कणो माने हिकु दाणो केच कणे मां ठाहे केर मांडाण अटे को ड्राए केर मांडाण अटे को ड्राए केर केच कणे मां ठाहे केर रात ऐं ॾींहं बि थियनि कीअं था रात ऐं ॾींहं बि थियनि कीअं था धरा भी हेडी घुमाए केर धरा माने धरती धरा भी हेडी घुमाए केर केच करे मां ठाए केर चंड में तारा शीतल शीतल चंड ऐं तारा शीतल शीतल सिज खे अहिड़ो तपाए केर चंड ऐं तारा शीतल शीतल सिज खे अहिड़ो तपाए केर केच करे मां ठाहे केर हवा भी हर हंध अचे किथां थी हवा भी हर हंध अचे किथां थी जल थल समीर वाहे केर जल थल समीर वाहे केर केच करे मां ठाहे केर किथे सोका किथे बोडा किथे सोका किथे बोडिया रांदि भी अहिड़ी रचाए केर रांदि भी अहिड़ी रचाए केर केच करे मां ठाहे केर सर्दी गर्मी खिज़ा बहार सर्दी गर्मी खिज़ा बहार सर्दी गर्मी खिज़ा बहार ऐं बरखा मुंद घुराए केर ऐं बरखा मुंद घुराए केर केच करे मां ठाहे केर टकर मैदान पहाड़ घाटियूं टकर मैदान पहाड़ घाटियूं धरा भी अहिड़ी बणाए केर केच करे मां ठाहे केर नदियूं ताल झर झर झरना ध्यान ॾिजो नदियूं ताल ऐं झर झर झरना सागर लहरूं नचाए केर सागर लहरूं नचाए केर केच करे मां ठाहे केर शोर बादल जो ऐं चमक खिवण जी शोर बादल जो ऐं चमक खिवण जी छम छम बूंदू वरसाए केर केच करे मां ठाहे केर किथे गर्मी बदन जलाए किथे गर्मी बदन जलाए किथे बर्फ में बदन जमाए केर किथे बर्फ में बदन जमाए केर केच करे मां ठाहे केर तरह तरह जा अन ऐं मेवा तरह तरह जा अन ऐं मेवा तिन में सवाद बढ़ाए केर तिन में सवाद बढ़ाए केर केच करे मां ठाहे केर वणटण वणटण सावा वणटण सावा गुल रंगीला वणटण सावा गुल रंगीला उन्हनि खे रंग लगाए केर उन्हनि खे रंग लगाए केर केच करे मां ठाहे केर भिन भिन खुशबू गुलन फुलन में भिन भिन खुशबू गुलन फुलन में
तिन में अतुर समाए केर, तिन में अतुर समाए केर, केच करे मां ठाए केर। तरह तरह जा खनिज खाननि में, सोन चांदी पितल सब खनिज खनिज, तरह तरह जा खनिज खाननि में धरा में से उछलाए केर, धरा में से उछलाए केर, केच करे मां ठाए केर। विचित्र जीव जो ठाए ड्राए, विचित्र जीव जो ठाए ड्राए, नर ऐं मादा बणाए केर, नर ऐं मादा बणाए केर, केच करे मां ठाए केर। नंढे नंढे जीव मां वॾड़ो थिए थो, नंढे जीव मां वॾड़ो थिए थो, अहिड़ी हलणी हलाए केर, अहिड़ी हलणी हलाए केर, केच करे मां ठाए केर। जो पैदा थियो आहे मरी बि वेंदो, जो पैदा थियो आहे मरी बि वेंदो, जो पैदा थियो आहे मरी बि वेंदो। इहो चक्र जून, इहो चक्र जून हलाए केर, इहो चक्र जून हलाए केर, केच करे मां ठाए केर। जून जो चक्र खाज बि जीव जो अलॻि अलॻि आहे, केर छा थो खाए केर छा थो खाए, खाज बि जीव जो अलॻि अलॻि आहे। तिन खे सो पहुचाए केर, तिन खे सो पहुचाए केर, केच करे मां ठाए केर। के झोपड़ में के महलन में, के झोपड़ में के महलन में, अहिड़ा खेल रचाए केर, अहिड़ा खेल रचाए केर, केच करे मां ठाए केर। कंहिंखे सणभो माल मिले थो, कंहिंखे सणभो माल मिले थो, कंहिंखे अणभो पहुचाए केर, कंहिंखे अणभो पहुचाए केर, केच करे मां ठाए केर। जल में थल में, जल में थल में थल जे अंदर, जल में थल में थल जे अंदर, सूक्ष्म जीव निपाए केर, सूक्ष्म जीव निपाए केर। सभई चवनि था इहो धणी आहे, हाणे ई ध्यान सां ॿुधिजो, सभई चवनि था इहो धणी आहे, सभई चवनि था इहो धणी आहे। हा, जंहिं बि ॾिठो आहे ॿुधाए केर, जंहिं बि ॾिठो आहे ॿुधाए केर, सभई चवनि था जंहिं बि ॾिठो आहे ॿुधाए केर। इहो कारीगर रहे किथे थो, इहो कारीगर रहे किथे थो, इहो बाजीगर आहे केर, इहो कारीगर रहे किथे थो, इहो बाजीगर आहे केर। आख़िरीअ में लाइनूं ॿ, धणी असांखे ॾिनो बि सभु कुझु, धणी असांखे ॾिनो बि सभु कुझु, असां धणीअ खे ॾिनो छा आहे केर त ॿुधाए। धणी असांखे ॾिनो आहे सभु कुझु, धणी असांखे, असां धणीअ खे ॾिनो छा आहे केर त ॿुधाए। असां छा ॾिनो आहे धणीअ खे, सभु कुझु मालिक ॾिनो फ्रीअ में, तॾहिं बि हर को पियो रब खे सहसाए। त बि पिया चऊं धणीअ खे तो छा ॾिनो आहे, त बि पिया चऊं छा ॾिनो आहे, उनखे पिया सहसाऊं जॾहिं कि उन सभु कुझु ॾिनो आहे। बाक़ी हिकिड़ो नंढड़ो गज़ल, नंढड़ो तमामु, स्वागत आहे बाबू, आगाए जी 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 पढ़ो। मोहबत जी दुही अची को, मोहबत जी दुही दुखाए अची को, जी मोहबत जी दुही अची दुखाए अची को, बयाबान दिलिया वसाए अची को, बयाबान दिलिया वसाए अची को, मोहबत जी दुही दुखाए अची को। बिना मोहबसूं, बिना मोहबसूनो सफ़र ज़िंदगीअ जो, बिना मोहबसूनो सफ़र ज़िंदगीअ जो, सफ़र खे सुहानो बणाए अची को, सफ़र खे सुहानो बणाए अची को, मोहबत जी दुही दुखाए अची को। निहारे त महफ़िल, निहारे त महफ़िल मचाए छॾे जो, निहारे त महफ़िल मचाए छॾे जो, खणी जाम सिक जो विराए अची को, खणी जाम सिक जो विराए अची को, मोहबत जी दुही दुखाए अची को।
निहारे विहारे अखियुनि में सले हाल दिलबर, विहारे अखियुनि में, विहारे अखियुनि में सले हाल दिलबर, चिती छेगरी दिल सजाए अची को, चिती छेगरी दिल सजाए अची को, चिती छेगरी दिल सजाए अची को, मोहब्बत जी दुई दुखाए अची को, रुगो ख्वाब ॾिसंदी, रुगो ख्वाब ॾिसंदी रही आ जिंदगी, रुगो ख्वाब ॾिसंदी रही जिंदगी आ, मिठा ख्वाब पूरा कराए अची को, मिठा ख्वाब पूरा कराए अची को, मोहब्बत जी दुई दुखाए अची को, ॾिसां राह तो बस सदाई सनम जी, ॾिसां राह तो बस सदाई सनम जी, निगाहूं मिलाए निभाए अची को, निगाहूं मिलाए निभाए अची को, मोहब्बत जी दुई दुखाए अची को, मोहब्बत जी दुई दुखाए अची को। हरिओम। वाह वाह, हरिओम। मेहरबानी नचलानी भाऊ, मेहरबानी तव्हांजी कि पागल प्रेमी साहब लाइ एतिरो ॿुधायो आहे ऐं उन सां गॾु तव्हांजी इन रचनाउनि लाइ बि तव्हांजी घणी घणी महिरबानी। साथियो, तव्हांखे हींअर ॼाण ॾियूं कि असां सां हींअर जेके इन गोष्ठी में असां सां साथी जुड़िया आहिनि, आदिपुर मां भारती सदारंगाणी, ॾाढी सुहिणी लेखिका, युवा उभरंदड़ प्यारी लेखिका आहे, असिस्टेंट लेक्चरर अंग्रेजी जी आहे आदिपुर जे हिकु कॉलेज में। सिंधी कविताउनि में अव्हांजो हिकु किताब बि शाया थियो आहे, रेतीलो चिट, उन ते अव्हांखे साहित्य अकादमी पारां पुरस्कार बि मिलियो आहे ऐं घणेई जर्नल्स ऐं मैगज़िन्स में अव्हांजूं रचनाऊं बि शाया थींदियूं रहनि थियूं ऐं उभरंदड़ असांजी युवा साहित्यिक कवित्री आहे। ऐं तव्हांखे इहा हिकु ॿी बि जानकारी ॾियूं कि साहित्य अकादमी जो युवा पुरस्कार 2016 में रेतीलो चिट ते ई अव्हांखे हासिल थियो आहे। बेस्ट स्पीकर अवॉर्ड बि तव्हांखे 2016 में मिलियो आहे। जी जी, त तव्हांजो अहिड़ी सुहिणी युवा उभरंदड़ सिंधी साहित्यकार खे असांजी तरफ़ां घणो घणो स्वागत ऐं या निमाणी नींढ बि त तव्हांजी साहित्यिक रचनाऊं जेके तव्हां हींअर पेश कंदा उन लाइ तव्हांजो स्वागत। मेहरबानी शोभा दीदी। सभिनी खे नमस्ते। अखंड सिंधु संसार द्वारा रचायल हिन कवि सम्मेलन में शामिल थी मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। कविता पढ़ण खां अवल पाणी दादा खे यादि कंदे कुझु चवणु चाहींदसि। सदा हयात दादा खियलदास फानी सिंधी गज़ल जे बहितरीन शाइरनि मां आहिनि। फानी साहिब आज़ादी आंदोलन जा केतिरा ई गीत लिखिया। सभु कुझु वारणो पवंदो में हू ललकार कनि था। वतन वारनि खे आज़ादीअ तां सभु कुझु वारणो पवंदो, गुलामी कोन सहंदासीं, को बूटो वारणो पवंदो। हुननि विरहाङे जे दर्द खे बि पंहिंजी रचनाउनि में जोगी जाइ ॾिनी। मुल्क मिटीअ जो मोह अजायो नाहे ज़ालिम, मुल्क मिटीअ जो मोह अजायो नाहे ज़ालिम, पुछ तिन खां जिन खां वतन विछड़ियो हूंदो, पुछ तिन खां जिन खां वतन विछड़ियो हूंदो। फानी दादा पर्यावरण तरफ़ बेहद संवेदनशील हुआ। संदन इहा संवेदनशीलता हिननि शाइरनि मां ज़ाहिर थिए थी। पहिरियों शेर आहे, हिक कुर्सी वण मां जोड़ण जी क़ीमत केॾी, हिक कुर्सी वण मां जोड़ण जी क़ीमत केॾी, लखनि पननि तारियुनि दम तोड़ियो हूंदो। हुननि जो ॿियो शेर आहे, हिक टेबल गुलदस्ते जी सींगारण ख़ातिर, हिक टेबल गुलदस्ते जी सींगारण ख़ातिर घणनि गुलनि जो मालीअ कंद मरोड़ियो हूंदो। फानी दादा खे नाज़ुक ख़याल शायर ऐं लफ़्ज़नि जो संतरा शायर सॾियो वेंदो आहे, जेको बिल्कुलु सही आहे। फानी दादा खे नमन कंदे
मां पंहिंजूं कुछ कविताऊं तव्हांजे साम्हूं पेश करण चाहियां थी। मुंहिंजी पहिरीं कविता जो उन्वान आहे मुक्ति। बादलनि जो समुंड किथे बर्फ जहिड़ो, किथे नर्म कपह जहिड़ो। बादलनि जी उजरी चिलखणी सिलेटी गजीअ खे चीरींदी हीअ लोह जी ॿेड़ी, दूर देश वठी हलंदी मूंखे। बंद दरियुनि मां ॿाहिरि न निकिरी सघण जी छटपटाहट। बंद दरियुनि मां ॿाहिरि न निकिरी सघण जी छटपटाहट। बिना पोल्यूशन वारी थधी हवा बदिरां सिर ते नंढो एसी वेंट। बिना पोल्यूशन वारी थधी हवा बदिरां सिर ते नंढो एसी वेंट। बिना पतवार जी इहा ॿेड़ी, बिना पतवार जी इहा ॿेड़ी लोही पिंजरे में बदिलजी वञे थी। हवा में लटकियल ही पिंजरो कुछ ही पलनि में सख्त सतह सां रगड़जंदो, आसमान मां ज़मीन ते वापसि केराईंदो मूंखे। लोही पिंजरे मां मुक्ति मिलंदी, लोही पिंजरे मां मुक्ति मिलंदी, पोइ काबू थी वेंदसि दुनिया जे विशाल अदृश्य पिंजरे में। लोही पिंजरे मां मुक्ति मिलंदी, पोइ काबू थी वेंदसि दुनिया जे विशाल अदृश्य पिंजरे में। मुंहिंजी ॿी कविता जो उन्वान आहे खजीअ जे बाग़ वारा छोकरा। खजीअ जे बाग़ वारा छोकरा, उस में तपियल पीला छोकरा। खजीअ जे पीले सोनहरी रंग जा के छंडा संदन खमीसुनि ते बि लॻनि था जॾहिं हू चढ़नि था खजीअ जे वण ते। खजीअ जे बाग़ वारा छोकरा खजीअ जी छांव में रांदि कनि था, सुम्हनि था, सुम्हंदे पेट जी बुख सां खजीअ जी ऊचाई ऐं सवाद मापे था वठनि। खजीअ जे बाग़ वारा छोकरा पकल खजी काठ जे बॉक्स में भरीनि था, खणी अचनि था हाईवे ते कार ट्रक वारनि खे विकिणण लाइ ऐं इंतज़ार कनि था कंहिं ग्राहक जो। तेज़ उस खां बचण लाइ खयल अंगोछे जी कुंड में ॿधल ॿ चार ॾंगियल खजियूं बुख जी उस खे ढेरो कनि थियूं। तेज़ उस खां बचण लाइ खयल अंगोछे जी कुंड में ॿधल ॿ चार ॾंगियल खजियूं बुख जी उस खे ढेरो कनि थियूं। मालिक वटां मिलियल सुठियूं खजियूं हुननि संभाले रखियूं आहिनि। मालिक वटां मिलियल सुठियूं खजियूं हुननि संभाले रखियूं आहिनि घर वारनि लाइ। विकिरे रखियल सभु खजियूं विकामजी वञनि थियूं। मालिक लाइ कमायल पैसा सहीड़ीनि था, नए ग्राहक जे अचण ते हू विकिणी छॾीनि था अख़बार में वेड़े सेड़े रखियल पंहिंजे घर वारनि जे हिसे जूं खजियूं। नए ग्राहक जे अचण ते हू विकिणी छॾीनि था अख़बार में वेड़े सेड़े रखियल पंहिंजे घर वारनि जे हिसे जूं खजियूं। ग्राहक खां मिलियल सिक्का अंगोछे में ॿधनि था, ग्राहक खां मिलियल सिक्का अंगोछे में ॿधनि था, शायदि इहो सोचे त सिक्कनि सां गॾु खजीअ जी खुशबू बि घर ताईं हलंदी। ग्राहक खां मिलियल सिक्का अंगोछे में ॿधीनि था, शायदि इहो सोचे त सिक्कनि सां गॾु खजीअ जी खुशबू बि घर ताईं हलंदी। खजीअ जे बाग़ वारा छोकरा, उस में तपियल पीला छोकरा, ॾंगियल खजियूं खाइण वारा छोकरा, खजीअ जी खुशबू वेड़ींदड़ छोकरा। खजीअ जे बाग़ वारा छोकरा, उस में तपियल पीला छोकरा, ॾंगियल खजियूं खाइण वारा छोकरा, खजीअ जी खुशबू वेड़ींदड़ छोकरा। महिरबानी। वाह 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 भारती, छा सुहिणियूं रचनाऊं। जेको साम्हूं ॾिसिजे थो न, इहे दृश्य घणनि ई ॾिठा हूंदा, पर उनखे इन कविता में पिरोइण जो त हिकु कवि मन खे ई अधिकार आहे ऐं उहो इहो करे बि थो सघे, उनजे वस जी ॻाल्हि बि न आहे। महिरबानी। वाह वाह, ॾाढी सुहिणी रचनाऊं, ॾाढियूं सुहिणियूं रचनाऊं, मज़ो अची वियो।
ऐं वाकई असां सभु ॾिसूं त चवंदा आहिनि न कि जिते न पहुचे रवि उते कवि पहुचे थो। त कवि मन जी उॾाम हिक दृश्य खे कीअं हिक कविता ठाहे थो छॾे ऐं पूरो दृश्य कीअं साम्हूं अची थो वञे, त वाकई इहो सभु थींदो आहे। ऐं उनखे एॾी सुहिणी रचनाउनि में पिरोइण लाइ तव्हांजी घणी घणी महिरबानी ऐं असां सां गॾु जुड़ण लाइ महिरबानी। ऐं असांजे अखंड सिंधु संसार जे संसार खे एॾी सुहिणी रचनाउनि सां नवाज़ण लाइ घणो घणो धन्यवाद, घणी महिरबानी। सभिनी खे महिरबानी, सदाई गॾु। सदाई गॾु। ऐं हींअर हिन सफ़र खे अॻिते वधायूं था ऐं हींअर असां आमंत्रित कंदासीं, मींढ ॾींदासीं असांजी वरिष्ठ साथी, असांजी दीदी, असांजी दादी डॉक्टर कमला गोकलाणी जी। बाक़ी उन्हनि जी उपलब्धियुनि जी यदि असां लिस्ट ठाहियूं त मूंखे लॻे थो कागज़ घटि थी वेंदा, असांजा शब्द नंढा थी वेंदा, त असां उन्हनि जी इहा लिस्ट पूरी कोन करे सघंदासीं। लॻभॻि 50 किताब अवां लिखिया आहिनि, जंहिंमें तर्जुमा, कविताऊं, कहाणियूं, शोध पत्र, रिसर्च पेपर्स ऐं घणेई कुझु हुन में समायल आहे। घणनि ई यूनिवर्सिटीज़ में डॉक्टर कमला गोकलाणी जी जेके आहिनि उहे विषय विशेषज्ञ जे सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे रूप में रजिस्टर्ड आहिनि ऐं उन्हनि खे घुरायो वेंदो आहे। संस्कृति मंत्रालय भारत सरकार पारां सिंधी आत्मकथाउनि जो अभ्यास विषय ते सीनियर फेलोशिप मिलियल आहे। 2014 में कराची में जेको सिंध थ्रू द सेंचुरीज़ अंतरराष्ट्रीय हिकु सेमिनार थियो हो, उन्हनि में अवां शोध पत्र पढ़ियो, घणेई राष्ट्रीय पुरस्कार मिलिया आहिनि, अवार्ड मिलिया आहिनि ऐं राजस्थान सिंधी अकादमी पारां अवां खे सामी सम्मान भी मिलियो आहे। राजस्थान सरकार पारां श्रेष्ठ अध्यापिका सम्मान मिलियो आहे। नारी गौरव, साहित्य भूषण, भारतीय अनुवाद परिषद पारां सुलोचनी लेखिका ऐं सिंधु रत्न उपाधियूं भी डॉक्टर कमला गोकलाणी खे हासिल थियूं आहिनि। ऐं असां उन्हनि खे पाण सां गॾु पाए वाकई ॾाढी फरहत महसूस कयूं था ऐं गौरवान्वित पाण खे महसूस कयूं था। हिते मां फरहत शब्द जो उपयोग कयो आहे, यूज़ कयो आहे। तव्हांखे ॿुधाइण चाहींदसि कि दीदी कमला गोकलाणी जे घर जो नालो आहे फरहत। वाकई उते जेको भी पहुचंदो हूंदो उनखे फरहत ज़रूर महसूस थींदी हूंदी, जीअं असांखे हिन मंच ते थी रही आहे। दीदी तव्हांजो घणो 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 स्वागत असांजे हिन अखंड सिंधु संसार जे मंच ते। ऐं स्वागत आहे कि असां तव्हांजो ही रचनाउनि जो असां लाभ वठी सघंदासीं, उन्हनि जो मज़ो माणे सघंदासीं। बाक़ी मूंखे अखर कोन था मिलनि कि मां तव्हांजे लाइ छा उपयोग कयां। तव्हांजो दिलि सां स्वागत। हाँ, अवल त अखंड सिंधु संसार खीरू लाइनियूं जो हेड़ा सुठा प्रोग्राम करे रहिया आहिनि। खीलदास फानी साहब ऐं प्रेमी साहब। फानी साहब जे शाइरीअ ते असां घणो कुझु ॿुधो, पर मुंहिंजे PhD जी वाइवा उन्हनि वरिती हुई। ऐं दुख थियो छो जो 2 दफ़ा कमिटीअ उन्हनि जो नालो रिजेक्ट कयो। त चयूं पुट कमला मूं में कहिड़ी घटिताई आहे, मूं शेख हयात खे पंहिंजो शिष्य मञियो आहे, हू मूंखे गुरु थो मञे, मुंहिंजियूं शाइरियूं ॾिस, मुंहिंजो एक्सपीरियंस ॾिस। दादा हाणे जेको यूनिवर्सिटीअ जो, पर तव्हां हिन उमिरि में मूं वटि ईंदा बॉम्बे में हेॾो कई करे त मुंहिंजे घोट खे मां मोकिलियां थी तव्हांखे वठी वञे थी। न न न न मूंखे इहो शर्फ़ मिलियो आहे तुंहिंजी वाइवा वठण जो, त मां पंहिंजे पुट सां गॾु ईंदुसि, तव्हांखे तकलीफ़ करण जी ज़रूरत कोन्हे। ऐं हुननि जेका मुंहिंजी थीसिस जी रिपोर्ट लिखी हुई ॾाढी सुठी लिखी, तमामु सुठी लिखी हुयूं। एतिरी क़दुरु जो हुनमें ॼण मां हिकिड़ी टीवीअ ते स्क्रीन पियो ॾिसां, थीसिस कोन थी पढ़ां। त मां संदन चरणनि में नमन करियां थी जो अॼु अखंड सिंधु संसार उन्हनि खे यादि कयो आहे, त बार बार उन्हनि खे नमन करियां थी। ॿ दोहा पेश कंदसि ऐं हिकु रचना। नवरात्र आहिनि, माता जी आराधना पे कई त कोरोना जो ख्याल आयो, उन ते ॿ दोहा आहिनि। कोरोना जे कहर आ खूब कयो हैरान,
कोरोना जे कहर आ खूब कयो हैरान, जल्द छुटे जिंद कर दया माता थी मेहरबान। जल्द छुटे जिंद कर दया माता थी मेहरबान। के असां जूं ग़लतियूं हूंदियूं, माफ़ मदायूं मात कर काट सभई पाप। माफ़ मदायूं मात कर काट सभई पाप। थधो छंडो हण, थधो छंडो हण सिहत तां दूर थियनि संताप। हाय हाय पई थी करे अल्लाह तुंहिंजी संतान। हाय हाय पई थी करे अल्लाह तुंहिंजी संतान। कर कृपा दे सिहत जो ए माता वरदान, ए माता वरदान। असीं पुराणे ज़माने जा आहियूं, ख़ुदि गर्ज़ी स्वार्थ मां कोन ॼाणूं। उन ते ई मुंहिंजी रचना आहे दुश्मननि सां दोस्ती। अच्छा, स्वागत आहे। महिरबानी शोभा। असीं दुश्मननि सां बि दोस्ती निभायूं था। असीं दुश्मननि सां बि दोस्ती निभायूं था। गहेला आहियूं जो बबुरनि खां ॿेर चाहियूं था। गहेला आहियूं जो बबुरनि खां ॿेर चाहियूं था। ग़लति मञियो आहे असां जहिड़े सां तहिड़े जो चलन। ग़लति मञियो आहे असां जहिड़े सां तहिड़े जो चलन। करे पापियुनि खे माफ़ मन जी शांती पायूं था। करे पापियुनि खे माफ़ मन जी शांति पायूं था। असां अक़ीदो रखियो प्यार में बस प्यार में आ। असां अक़ीदो रखियो प्यार में बस प्यार में आ। था नास नफ़रतूं करियूं ऐं सिक उपायूं था। था नास नफ़रतूं करियूं ऐं सिक उपायूं था। सज़ा आ सभ खां वॾी माफ़ करण मरवत सां। सज़ा आ सभ खां वॾी माफ़ करण मरवत सां। एहसास जुर्म खेसि थिए, एहसास जुर्म खेसि थिए सुकून पायूं था। मञूं था राह ॾुखी आ इहा अरांगी आ। मञूं था राह ॾुखी आ इहा अरांगी आ। मंज़िल लाइ तब असां इहे ई पंध पुछायूं था। सुधरंदासीं कोन। हयात लाइ असांजो असूल जिंदह दिली। हयात लाइ असांजो असूल जिंदह दिली। मिलिया सदमात जे ठहकन में से उड़ायूं था। मिलिया सदमात जे ठहकन में से उड़ायूं था। न वेर सार रखूं तिन सां जे खोटिन था खॾूं। न वेर सार रखूं तिन सां जे खोटिन था खॾूं। उहे बि की न किरन, उहे बि की न किरन दिल सां ॾियूं दुआऊं था। अजीब आहियूं असां आ असांजी दिल बि अजब। अजीब आहियूं असां आ असांजी दिल बि अजब। सही ज़फ़ाऊं सवें भी वफ़ा विरहायूं था। सही ज़फ़ाऊं सवें भी वफ़ा विरहायूं था। कॾहिं त वाव सणाओ असां लाइ भी वरंदो। कॾहिं त वाव सणाओ असां लाइ भी वरंदो। पसी तूफ़ान जा घूघट बि न घबरायूं था। पसी तूफ़ान जा घूघट बि न घबरायूं था। तरन्नुम में कोन चयमि टाइम जे करे हिकु दफ़ो तरन्नुम में ॿ सिटूं चवां थी। असीं दुश्मननि सां बि दोस्ती निभायूं था। असीं दुश्मननि सां बि दोस्ती निभायूं था। गहेला आहियूं जो बबुरनि खां ॿेर चाहियूं था। गहेला आहियूं जो बबुरनि खां ॿेर चाहियूं था। महिरबानी साथियो। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे दीदी, वाह वाह, मज़ो अची वियो, फरहत अची वई। वाकई इहो मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हांजे हिन घर जो नालो। वाकई हा, उन सभिनि जी सभिनि खे ज़रूरत बि आहे फरहत जी। घणी घणी महिरबानी कपड़ा दीदी, ॾाढो सुठो लॻो तव्हांखे ॿुधी करे। ऐं वाकई अॼु जी हिन महफ़िल में जेके बि असांजा साथी असां सां गॾु हुआ उन्हनि सभिनि जो शुक्रिया, महिरबानी कि अॼु जी हिन महफ़िल खे उन्हनि शानदार बणायो। ऐं
वाकई खीरियूं लहणियूं असांजे भाउ ज्ञान लालवाणी जी अखंड सिंधु संसार विचार मंच जे जेके संस्थापक भी आहिनि ऐं इन कार्यक्रमनि खे हलाईंदा था रहनि उन्हनि जो तहे दिल सां स्वागत ऐं महिरबानी ऐं शुक्रिया कि वाकई इन्हनि अहिड़ो मंच असां सभिनि जे लाइ ॾिनो आहे ऐं असां इन ते सभु गॾु थी था सघूं उनजो घणो घणो शुक्रिया ऐं तव्हां सभिनि जो बि शुक्रिया भारती सदा रंगाणी जी आदिपुर मां ऐं डॉक्टर कमला गोकलाणी जी अजमेर मां हर्षा मुलचंदाणी असांजी भोपाल जी खिमन मुलाणी साहब असां सां गॾु आहिनि भोपाल खां ऐं कन्हैयालाल मोटवाणी माधव साहब के नेचलाणी जी असांजा 4 शाइर भोपाल मां हुआ असां सां गॾु तव्हां सभिनि जी घणी घणी महिरबानी ऐं साथियो तव्हां सभिनि खे ॿुधाइण चाहींदसि कि अॻिले हफ़्ते असां वरी सभु हिकु नई महफ़िल में मौज मचाईंदासीं ऐं उनमें असां सदा हयात टीका माफ्ताब साहब जेके भोपाल मध्य प्रदेश जा मञियल शाइर आहिनि ऐं उन्हनि सां गॾु ई कुंदनलाल नाची साहब खे भी असां याद कंदासीं ऐं हिकु नओं सफ़र नवनि साथियुनि सां गॾु असांजो रहंदो तेसि ताईं मूंखे लॻे थो कि हिकु मां जेका इहा महफ़िल असांजी साहित्यिक महफ़िल हर हफ़्ते मचे थी इन में नारायण श्याम जी मां ॻाल्हि कयां सभु ॼाणनि था सिंधी साहित्यकार नारायण श्याम अज़ीम शाइर असांजे सिंधियुनि जो आहे हिकु हंधि हू लिखे थो खिज़ा हाल ओरे त कंहिं साण ओरे सभई सिख्या जे बहारुनि जी ॿोली अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़जे भई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली पर उन्हनि जी इन जेका इहा दुविधा आहे इहा जेको तकलीफ़ आहे कि ईअं न थिए उनखे ईअं न थियण जे संकल्प सां गॾु असांजा इहे सभु सिंधी साहित्यकार असां सां जुड़नि था ऐं हिन साहित्य जी महफ़िल में उन्हनि जे इन दुख खे शायदि थोरो घटि करण जो कमु कनि था ऐं इहो दुख वाकई ख़तमु घटि न थिए बल्कि ख़तमु थिए इन संकल्प सां ई गॾु अॼु जे हिन कार्यक्रम खे पूरो करण जी मां शोभा लिखवाणी इजाज़त चाहींदसि अॻिले हफ़्ते वरी गॾिजाणी थींदी नमस्कार।